बंद कर ये छातो से तू जो करो गमो के पाजी मोबाइल तू जो हलाए तो मां तो चवा तो छा हला मारा पढ़ानो बेटो पोस्ट तू पे ला ई ना डिस्टर्ब का सब वो है इन आदत न वे मुजी मर्जी आ ना डिस्टर्ब के जाए बेटो डिस्टर्ब का पीएचडी पेपर तो दे तैयारी तो कर से ज्यादा फजूल वीडियो लाइक केरी वाला शो स्टार्ट थी यार वनो यू केयर ये मानो किया ना ट्राई यार तुझा मीम्स अब केरे किया आवा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खुश आयो तबीयत ठीक है? मैं सही स्वतः में डॉक्टर हूं कुछ टाइम पहले बैठा हूं साईं जो खैर है ठीक ठाक ता के बा मां तो रेले था जी साईं मां इखलाक कमन सुमरो इखलाक सा भरेला बाटे जी अल्हम्दुलिल्लाह सुमरो भी आए वरी जी जी खूब सुमरा हुआ इखलाक वाला हूं अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह साईं मुंजो YouTube ते चैनल आ मां YouTube ते चैनल ठायो पप्पू परदेसी नाले सां पप्पू परदेसी हां चैनल नाले गलत लिखियो थई एको पप्पू बे परदेसी जेको तो तू के एंगल का पप्पू लगे कोन तो बे पांजे ही ता सिंध में रही करे परदेसी सदाईंदो तो पो किया हलंदो सिंध में रहनो है ते हां साईं बिल्कुल सिंध के केड़े शहर में रहनो शिकारपुर में रहनो मन तू तो धरती धणी है ना पो भी पाणे परदेसी तो सदाई परदेसी किए देवा तू योगंडा का आयो है इते परदेसी तो ना है ना तू तो देसी है अर्ज यो बात है न दुनिया में तो हर कोई परदेसी है ना परदेसी है दुनिया में आलो तो परलोक जने पधारी वने ना परदेसी किए है दुनिया में परदेसी और उन्होंने डे गा क्या है परदेसी हो सर वरे पप्पू रखो दी नालो पप्पू वा खेड़े एंगल का तो पप्पू लगे अरे गामू लगे हो ना गामू ऑफिशियल नालो है YouTube चैनल मा सोराब सुमरो चैनल नालो भी सोराब सुमरो ठीक है तू पप्पू परदेसी माने खेड़े एंगल का पप्पू तू चैनल नालो रखे डब्बू परदेसी तू डब्बू सही है ने गाली याद माके हर कोई प्यार में पप्पू पप्पू चंदो आ तो ते बात तो चेहरे दे प्यार इंदो मानु हां अल्हम्दुलिल्लाह गाना हालो एक तेरे ही चेहरे पे प्यार आया ये चंदा तो गई असल में ये तो कोई चेंदा है या केंदा है चेंदा बीन अच्छा माना जेको तू चेंदो आ वो केंदो जेको चेंदो आ सो केंदो वाह वाह यो मां इन करे रखियो तो गानो होयो नी पप्पू चरियो थी या तुझे प्यार में तू तो पप्पू थी हो हां न पो मां पप्पू आया न इन करे मां पानी ये पप्पू थी अच्छा के भाई जल्दी हाने अर्ज यो आ त मांजो चैनल जेको आहे उन में जेको इन सब्सक्राइबर भी तमाम घट हैं ए व्यूअर्स भी जेके सफा घट हैं वॉच टाइम भी नथो पूरो थे हाने मां आयो इन करे व्यूअर्स न व्यूज हुंदा हां जेके व्यूज हुंदा उहे भी पूरा नथा थियन उन लाइ मां ता दे आयो हां मां सा या मेहरबानी कयो त माके को तरीको बुधायो त मां इन के जे पागो जी चैनल ग्रो करे तुंजो जी इन जे लाइ तो के सिंधी होटल में जलवा बोलो ओके भाई तू कंटेंट सुठो रखो माना वीडियोस किरा तो रखे तू फनी वीडियोस तो फनी वीडियो रखनो उने माना तू छा कंदो आची करे मुख्तलिफ गेटअप कंदो आ या ई न मुख्तलिफ गेटअप हुंदो आ कोई डायलॉग बुधा तू छा माना ॻाल्हाईंदो छा चंदो माना पहिरियों मां जेके वीडियो ठाहियूं उन में जेको आहे मां उन कुनी माण्हू आवाज़ कढियो कीअं अधु देव आमोदा तो जाने जेकॾहिं तूं मूंसां प्यार न कयो त मां तपा तोखे कुतद करे छॾंदुमि टैलेंट अथसि पर इहो त टैलेंट हुन जो आहे न तूं त हुन कापी थो करे हा पंहिंजो टैलेंट कहिड़ो आहे जो तूं कुटे कुटे भरियो आहे पाण छा थो करे सघे पाण बसि जेको बसि हले थो कयां थो नी अच्छा हा हुन में ईअं ॻाल्हाईंदी ईअं आहे वीडियो हाला ये कनो न त ईअं छो कयनि भला बगल पको आहे ॻाल्हाइण माण्हू ईअं हाला माना तूं हुन में डायलॉग ॻाल्हाईंदो आहे फनी क्लिप्स में जी जी छा व्यूज़ नथा अचनि न अच्छा माना अहिड़ो कुझु तरीक़ो करे कोई अहिड़े का वीडियो ठाहे जंहिंमें व्यूज़ अचनि वधीक सब्सक्राइबर वधीक अचनि साईं त पोइ इन ई करे त तव्हां ॾे आहियो सभ खां पहिरियां इहो आहे जो तूं डेली वीडियो रख काई न काई 24 कलाक जीअं पूरा थियनि न ॿी वीडियो अची वञे अच्छा हा हुन वीडियो में पर इहो माना थोरो सॉफ्ट ॻाल्हाइजे एक्टर जेको न थोरो सॉफ्टनेस हूंदी आहे हुन में थोरो सॉफ्ट ॻाल्हाईंदो हीअं न ईअं कंदे न पोइ यार करे वीडियो ॾिसंदा आहिनि माना आवाज़ एॾो वणंदड़ हुजे भले शिकिल वणंदड़ न हुजे गामो जहिड़ी आवाज़ हाणे नेचुरल ॻाल्हाईंदो आहे मां चओ पियो माण्हू नॉर्मल ॻाल्हाईंदो न ईअं हुजे तूं माण्हू छिड़की न छा आहे यार हिन में थोरो एक्टिंग इहो हुजे कंटेंट माना कहिड़ो बि हुजे तूं डेली वीडियो रख पाण ई सब्सक्राइबर बि वधंदा व्यूज़ बि ईंदा आस्ते आस्ते
हे तकड़ में ना 1000 व्यू अची वञनि सब्सक्राइबर 4000 कलाक वॉच टाइम थी वञे हे आस्ते आस्ते वधंदो आहे असांखे ख़बर थी केॾा साल थिया आहिनि इहे ठाहींदे कंदा था अचूं कमु ईअं ईअं बसि थिए थो कमु अच्छा हा बसि इहो माना वीडियो में ईअं कजे हा इहो न कजे सही आहे सही आहे सॉफ्टनेस हुजे एक्टिंग में नॉर्मल थी करे ॻाल्हाए सही आहे पोइ तुंहिंजो चैनल हलंदो बाक़ाइदा ठीकु आहे सही आहे तो रोज़ वीडियो में रखो हा ऐं हुन खां अलावा जेको आवाज़ खे थोरो घटि करे थंबनेल जेको हणिबो आहे न उहो बि सुठो हणिबो आहे माना थंबनेल अहिड़ो हणो सुठो जो माण्हू क्लिक कनि कीअं बि करे हिन में छा आहे वीडियो में ॾिसूं पोइ माण्हू ॾिसंदा अच्छा सम्झी भला पोइ ईअं हुजे जेको माना माना जेका अंदरि वीडियो हुजे हुन उबतड़ हुजे या सुबतड़ी हुजे न सुबतड़ हुजे न ईअं न त माना वीडियो अंदरि ॿी हुजे थंबनेल ॿियो हणंदे न पोइ नेक्स्ट वीडियो में ॾिसंदा ई न माने मिसाल ॻाल्हि तूं वीडियो में लिखे त गामू सां मुलाक़ात अंदरि गामू हुजे ई न वीडियो में माण्हू वीडियो ॾिसी करे चवंदा लोकल आहे ई न हेॾा कमेंट्स लिखंदा उता सुता चवंदा वीडियो में आहे ई न पोइ नेक्स्ट में गामू हूंदो बि न वीडियो में तूं लिखंदे न गामू सां गॾु वीडियो में ॾिसंदा ईअं लिखंदो आहे हर हूंदो न आहे त कुझु बि जेका शइ हुजे सचाई ला कजे जेका थंबनेल सुठो हणंदो ठीकु सही आहे सम्झिए तैयारी कर ये बस सुबह मंझंदि पर शाम अगर ये छा कयां अगर इतने करे तो मतलब नहीं कर पाते ऐसा ही कम नहीं है ठीक है तू मैं आईने ते बस कम कर वर्क कर इंशाल्लाह अल्लाह से बरकत दी सही है ठीक है बाबा बस माना ना तू वे सुन कैसा था हम ये रात रहो ठीक है बाबा बस वडी मेहरबानी ना कुछ घणे वठो हाल चांद भी आई ठीक है पीएच वाला ये अवसर ना तेरी में उठी हां ता नदी आ गया ना ऐसा क्या पाला तो ना पिया रे ऐसा है क्या आज तुम्हारी फील्ड ठीक है माइक 1 लाख तुमरो 1 लाख ना बाका है मेहरबानी ओके पूंजी कर मिस कॉल दे जाए ए बोले बाकी वो छोड़े ले मान रे छोड़ हाथी हो बचो वेलकम सामने नहीं है हां ऐसा पानी से कहूंगा अल्लाह YouTube से कम कर सर अल्लाह चाहते